वफ़ाक़ में हुकूमत पीटीआई जे सिंध में हुजे हा त असीं ईअं सरापा छो त असांखे पंहिंजे माण्हुनि खां वधीक ॿियो को बि कोन्हे को। असां तव्हां ॾिसो था त वली भाई तव्हां हितां जा आहियो 15 सालनि खां माण्हू सभु लुटजनि पिया। अच्छा असां इहो नथा चाहियूं, भली चाहियूं था त SSP सुठो लॻे, पर इहो SSP जे कमु करे त असांखे क़बूल आहे। असांखे अमन खपे। अमन जी घणी ज़िम्मेवारी जेका आहे MNA MPS जी आहे ऐं वोट वठनि था माण्हुनि खे, वोट वठी बेयारो मददगार करे छॾे था ॾियनि। अॼु असां हिते जेको सो तक़रीबन 6 खां 7 कलाक थी विया आहिनि। सुबुह जो 9 बजे खां गॾिजाणी शुरू थियूं, हिन महिल 5-6 पिया थियनि। हिन महिल ताईं कंहिं बि नुमाइंदे फ़ोन करे न पुछा बाबा तव्हांखे तकलीफ़ आहे, मां आहियां न आहियां, अचां थो, न MNA जे तरफ़ां न MPA जे तरफ़ां। इंतिज़ामिया चलो हू आहे ई मुसाफ़िर, हुननि जो छा, उहो पोस्टिंग थी अॼु हिते सुभाणे ॿियनि हलिया वेंदा। असांखे जो मसइलो आहे सभु खां पहिरियां अमन खपे। उन अमन जे मुतलिक़ असांजा माण्हू लुटिजी विया आहिनि। 20-20 लख रुपया, 30-30 लख रुपया, 50-50 लख रुपए जी पूरियूं थियंदियूं, रिकवरी हिकु बि कान्हे का। जॾहिं अहिड़ो माहौल हूंदो त असां पंहिंजे माण्हुनि सां गॾु आहियूं। हेरो अॼो की न, असीं जेकॾहिं हिते अमन मान ठीकु नथो, असां लाइमल ॿियो जोड़े सभई सियासी समाजी तंज़ीमूं वापारनि सां गॾु बि इनशाला असां बाईपास ते मेन रोड इन साहिब बंदि कंदासीं, हिन सां गॾु बीहंदासीं।